रिपोर्ट शामिल कयूं था कंबर मां ख़ालिद हुसैन चांडियो जी रिपोर्ट मूजिब जीअं त अॼु शदादकोट आज़ाद प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सिटी प्रेस क्लब वगरनि जे सदर सहाफ़ी मोहम्मद रश ख़ासकली समीउल्लाह बिरोई इम्तियाज़ अली ख़ासकली अब्दुल हनान पावर सैयद यासीन शाह सैयद रज़ा हुसैन नकवी मुनव्वर अली मंगी मंज़ूर अली सुमरो ॿिनि अॻवाननि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त ज़िले कंबर शदादकोट में बदनामनी जंहिंमें धाड़ा फुरियूं मंशात जुआ कंट्रोल करण में पुलिस बेवस बणियल आहे। होॾां म्यूनिसिपल चेयरमैन सफ़ाई करण में कुता मार मुहिम में नाकाम बणियल ताज़ो मच्छर स्प्रे शदादकोट में कराई वई जंहिं मच्छर त कोन मारिया वेतर मच्छर वधी विया आहिनि। ॿिए तरफ़ सारियुनि जो हथरादू अॻवान नाजायज़ कटौती करे आबादगारनि सां ज़ुल्म कयो थो वञे। अॻवान वधीक सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त असां डीसी साहिब कंबर शदादकोट खां मुतालबो था कयूं त सारियुनि जो अघु 5000 कयो वञे ऐं मथे ॼाणियल बदनामी म्यूनिसिपल अमले खे कन मट कई वञे जीअं हितां जूं अवाम सुकून महसूस करे। ज़िले इंतिज़ामिया नोटिस वठी जाइज़ मुतालबा पूरा कया वञनि। ॿी सूरत में भरपूर एहतजाज कयो वेंदो।